तव्हांखे ख़बर पवंदी त इन क़बर में अंदरि केरु पूरियल आहे? ॿुधायो, ख़बर पवंदी त केरु पूरियल आहे, कहिड़े हाल में आहे, मर्द आहे, औरत आहे, छुटल आहे, जन्नती आहे, जहन्नमी आहे, क़बर में जो हाल कहिड़ो आहे, क़बर सोड़ी अथसि या कुशादी अथसि, तव्हां ख़बर पवंदी? पर मुंहिंजा महबूब हीअं लंघनि था त खच्चर ते सवार हज़रत माज़ गदा साईं फरमाइनि था, हे जेके ॿ क़बरूं आहिनि इन्हनि ॿिन्ही खे अज़ाब थो थिए पियो। हिन क़बर वारो हुयो चुगलखोर, चुगली हणंदो हो, ऐं हिन क़बर वारो हुयो पेशाब जी परहेज़ न कंदो हो। पेशाब कंदो हो, वट न पचाईंदो हो, पोइ रेगाड़ा पेशाब जा कतरा बदन ते लॻी पवंदा हुआ, उनजो एहतियात न कंदो हो। उन पेशाब जे एहतियात न करण जे करे हिन खे क़बर जो अज़ाब थी रहियो। साईं फरमाइनि था त जन्नत जे दरवाज़े ते बोर्ड लॻो पियो आहे, बेहिश्त जे दरवाज़े ते बोर्ड लॻो पियो आहे, मां पाण पढ़ी आयो आहियां। मदीने वारा साईं फरमाइनि था, मेराज वारी राति पढ़ी आयो आहियां त जन्नत जे दरवाज़े ते बोर्ड लॻल आहे त हिन घर में ॿ माण्हू दाख़िल न थींदा, हिकिड़ो चुगलखोर, ॿियो बेग़ैरत। चुगलखोर हितों जी ॻाल्हि हुते, हुतों जी होॾे, होॾों जी होॾे, भली ॿ विढ़नि, हे तमाशो ॾिसे, ॿ ॼणा विढ़नि, हे तमाशो ॾिसे। ओ मुसलमानो, खुदा खां डिजो, चुगलखोर न बणिजो, चुगलखोर न बणिजो, हेॾो होॾो जी ॻाल्हि होॾे न फैलायो, फितने फैलाइण वारा न बणिजो, फितननि जे लाइ ईंधन मुहैया न कयो, फितननि में ॿारनि न पे विझो जो फितनो भड़की उथे, बल्कि फितने जी बाहि खे उझाइण वारा बणिजो, ॿारण वारा न बणिजो। सरकार फरमाइनि था त हिन क़बर वारो इहो चुगलखोर हुयो, ऐं हिन क़बर वारो इहो पेशाब जी परहेज़ न कंदो हो। अबा मालूम थियो त मदीने वारे मीर खे ज़मीन जे अंदरि छा आहे इहो बि इल्मु आहे, पर अंदरि उहो कहिड़े हाल में आहे महबूब खे इहा बि ख़बर आहे। ऐं इहो माण्हू जेको मरी वियो आहे, इहो छा कंदो हुयो, इन जा प्रकार कहिड़ा हुया, इन जा अमाल कहिड़ा हुया, महबूब खे इहा बि ख़बर।